नाज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सिंध में पानी खोट ऐं शदीद एहतजाज बावजूद पंजाब चश्मा लिंक केनाल खे खोले छॾियो। पंजाब चश्मा जेलम लिंक केनाल में 1000 क्यूसेक पानी वहाए छॾियो। ऐलान बावजूद गुडू बैराज जा केनाल अॼु बि न खुली सघिया। सिंध में पानी जी सख़्त खोट आबादगार सरापा एहतजाज। आबपाशी खाते जो चवणु आहे त गुडू ऐं सकर बैराज जे साॼे पासे जा केनाल हाणे 15 मई खां खुलंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जो शदीद बहरान बरक़रार। रोड़ी ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में पाणी जो बहरान। पाणी जी खोट सबबि फुटी जे फसल खे कापारी धक पाणी न हुअण करे सांगी माइनर रोड़ी फास्ट पोटड़ी माइनर गुरकणो वाह ऐं भड़वा सुकी विया। हज़ारे एकड़ ज़मीनूं गैर आबाद। आबादगारनि जो पाणी जी फ़राहमी जो मुतालबो। करूंडी में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि मेरान हाईवे ते धरणो। पुछड़ी जे आबादगारनि टायरनि खे बाहि ॾेई क़ौमी शाहराह खे बंदि करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे 9 मई जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास जे हवाले सां नव नुकाती एजेंडा जारी। काबीना तरफ़ां वाबड़ा चेयरमैन जी इस्तीफ़ा जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास में तवानाई सेक्टर ऐं कणिक जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत पंजाब जे गवर्नर उमर सरफराज़ चीमा खे उहिदे तां हटाए छॾियो। नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी हिदायत ते पंजाब जे गवर्नर खे हटाए वियो। पंजाब असेंबली जो स्पीकर वक़्ती गवर्नर जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदो।